सूरह फ़तह रुकू नंबर 4। बेशक अल्लाह पंहिंजे पैगंबर खे सचो ख़्वाबु ॾेखारियो त जेकॾहिं अल्लाह घुरियो आहे त पंहिंजा मथा कुड़ाए ऐं वार कतराए ताज़ीम वारी मस्जिद में बेबवा थी ज़रूरु घिड़ंदो ऐं न ॾुजंदो। पोइ जेकी न ॼाणींदा आहियो सो अल्लाह ॼातो। पोइ उन खां अॻु हिकु वेझी फ़तह ॾिनी। अल्लाह उहो आहे जंहिं पंहिंजे पैगंबर खे हिदायत ऐं सचे दीन सां मोकिलियो त उनखे सभिनी दीननि ते ग़ालिब करे, ऐं अल्लाह शाहिद काफ़ी आहे। मुहम्मद अल्लाह जो मोकिलियल आहे ऐं जेकी संदसि संगती आहिनि से काफ़िरनि ते ॾाढा सख़्तु आहिनि ऐं पाण में महिरबान आहिनि। खेनि रुकू कंदड़ सजदो कंदड़ ॾिसंदो आहीं। अल्लाह जो फज़ल ऐं रज़ामंदी तलबींदा आहिनि। उन्हनि जी निशानी संदसि मुंहं में सजदे जे असर खां पधरी आहे। इहा संदन वस्फ़ तौरेत में आहे ऐं संदन वस्फ़ इंजील में आहे। इहे उन्हीअ पोख वांगुरु आहिनि जंहिं पंहिंजो सल्लो कढियो, पोइ उनखे मज़बूत कयाईं, पोइ थुल्हो थियो, पोइ पंहिंजे सल्ले ते सिधी बीठी जो कुड़िमियुनि खे पई वणे। इस्लामी ग़लबे जो बि आख़िर अहिड़ो हाल आहे तांजो मोमिननि जे ॾिसण करे काफ़िरनि खे कावड़ाए। जिन ईमान आंदो ऐं मंझाइनि चङा कम कया तिन खे बख़्शिश ऐं वॾे अजर जो अल्लाह अंजाम ॾिनो आहे।